वापारी एसोसिएशन मिठी ऐं थर एक्शन फोरम पारां कश्मीरी भाइरनि सां यकजहती तौर 5 फरवरी जे हवाले सां थर एक्शन फोरम जे चेयरमैन ऐं पीपी ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी थरपारकर कामरेड नंदलाल माली, वापारी अॻवान श्यामदास लोहाणो, अली खासखेली ऐं सुरन सिंह हाशमी गोजो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली सादिक फकीर चौक खां प्रेस क्लब मिठी ताईं कढी वई। रैली में कुंदन माली, सरोम साधवाणी, नैचल गोमचाणी, कमलेश मोतीराम, सुरेश लखवाणी, जयप्रकाश लोहाणो, तीरथ माली, अमन गोमाणी शिरकत कई। रैली खे थर एक्शन फोरम जे चेयरमैन ऐं पीपी अॻवान कामरेड नंदलाल माली ख़िताब कंदे चयो त तारीख़ी तौर ते कश्मीर हिक रियासत ऐं वतन रहियो आहे। आज़ाद कश्मीरियुनि जो बुनियादी ऐं काइनाती हक़ आहे। कश्मीरियुनि खे अक़वाम मुतहदा जी सलामती काउंसिल जी करारदाद मूजिब हक़ ख़ुद इरादियत ॾिनी वञे। ॿिए पासे जमायत इस्लामी पारां पिणु कश्मीर चौक ते हिकु वॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।